वड़ी हीडी आचर मुखे लगे तो हिक न हिक दी तू माखे जरूर माराईंदे कंदे को नमूनो समझी वियो गाल के। अरे कुछ को न थींदो तोखे, कुछ को न थींदो। बुध जे तोखे मूंसां यारी रखणी आ त पोइ तोखे मुड़स माण्हू थियणो पवंदो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए माण्हू आहियां बाक़ी मुड़स थियण में 2-3 ॾींहं लॻी वेंदा कंदासीं को नमूनो मुड़स माण्हू थी वेंदासीं बस न। अड़े जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ राति हलूं था चोरीअ ते। चोरीअ ते चरियो थियो छा? टियों ॾींहुं मुर्गो शेखनि जे कुते खे भितर आयो 4 ॾींहं पादर खाधा मां सम्झी थो ॻाल्हि खे। कंहिंजी चोरीअ ते हलूं? हूअं त मुल्क मोला जो घणो आहे पर चोरी करणी आहे जब्बार वारनि जी। जबार एडी खतरनाक चोरी न ॿुधाए न बीका नंढड़ी बिदकड़ी जड़ी चोरी ॿुधा कर को नमूनो ये न कर बा नहीं ॾिस। अरे समझण जी कोशिश कर जट, समझण जी कोशिश कर। जे अजुआरनि जी चोरी न थी न दीदार त करे ईंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए एॾा मां मरी पवंदो मां न हलंदो मां हल्की फुल्की चोरी ॿुधा त कयूं नमूनो आ। हल भला हाणे तूं ई ॿुधाए कंहिंजी चोरी कयूं? हा आई न पीर ते हीअं था करियूं अॼु राति हली था कयूं मास्तर जी चोरी। हा अरे मास्तर वटि आहे छा? सॼो महीनो ओधर ते चांहि पीअंदो आहे। पहिरीं तारीख़ जॾहिं पघार मिलंदी अथसि न त पहिरियां कर्ज़नि खे ॾेई पोइ खीसा खाली करे घर ईंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए मास्तर ॾे मुंहिंजो वॾो पलांद रहियल थी घर जूं देगिड़ियूं चमचा वटा थालियूं प्लेटूं सभिनी जो घर गाॾो भराए था अचूं कयूं था नमूनो। न अहिड़ी चोरी में मां पंहिंजा हथ गंदा कोन कंदुसि। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा मास्तर जे घर में कहिड़ो गंदा कहिड़ी नाली पई थी वहे कहिड़ो बागड़िन जो कुत्तो मरी वियो आहे तुंहिंजा हथ गंदा थींदा चरियो ई कर को नमूनो। अरे हाणे बस छा थियो दा? का ॻाल्हि न आहे बकरी परेले जे घर बीठल आहे। हा बकरी काहे अच परेले खे कुझु न आहे चवणो। अच जुमा हलूं। जुमा ॿुध आचर सां गॾु वापसि अचणो अथई। हा बकरी खानो जे घर पहुचाइणी आहे। हलो खैरा जे सिर जो खैर हुजे। मो सॼो ॾींहुं वते थो पियो खखर में खड़ा हणंदो जे न ख़बर पइजी वई आचू ऐं मीर खे त असली छॾाइण बि कोई न ईंदुसि पर मोए खे सम्झाए केरु काथे थो सम्झे मुंहिंजी ॻाल्हि कोन सम्झंदो। ओ चाचा परेल ओए ओ चाचा परेल। हाँ अचे घणो ई चवां थी त खैरा जे सिर जो खैर हुजे पर हे मो पाण सां गॾु मूंखे बि माराईंदो। हाणे हिन खे सभाॼीअ खे कयां चाचा परेल हिते हाणे तूं लिप हेॾे न चुरचाए कहीं असांजी बि आग पत कर दे। चाचा परेल ओ चाचा परेल। अबा केड़ो मासी या बकरी त काहे ॾे? अबा बकरी काहे जी बकरी केड़ी बकरी काथे आ अबा बकरी? इहा बकरी जेका तव्हांजे घर बीठी आहे उहा काहे ॾे? अरे अबा असांजे घर में अबा कसम सां असांजे घर में का बकरी ही कान्हे का। अबा असां मिसकीन माण्हू न धारियूं न चोरायूं असांजो छा वियो बकरियुनि सां? अरे अबा मां चवां थी पई खैरा जे सिर जो खैर कर वञो असांखे बकरी कान्हे। चाचा परेल बकरी काहे अच कह दो जा बकरी सब्र कर। दे मोह ये छा थो हेॾे हेॾे ॾिसे पियो अचे विया थी मौत जा मारूं हाणे दे मोह। अरे बकरी कढिया ये
ये बीठी थी कहर पया ये बीठी थी पर ये थे बिठिया अरे हे ये ॾिसो अंधा अंधा ये ॾिस पकड़े अचण महिल त ख़बर पवई हलो छोड़े मां बगी जा पराई छोड़े हाणे कीअं थो थथा फथा ते हाणे अरे हल छड़ी से बात न हन घणो मां चवाई थी त मां एॾो ख्वार कंदी छा हाणे ये कथी कीअं थे जल्दी कर पाड़ा ने पटिया मां खां नथी खुलई कहर पवई हे बे भागी छिपा से न पाण खोले न खडन साम्हूं पाण दे या पाजी आंधी पई ॾाढी त उहा पाण बची थी ये जी गामी ने तो गाड़ी ना गाड़ी अरे पाण पवई खुदाई जी पाण ने पटिया चोर अरे कर लट त अरे छड़ी ने वाली हलो खबर पवंदे अच्छो मथो अटो खराब हिन उम्र में चोर अरे बाह लॻई हे उम्र तो जी नसीहतन करण जी नंढन खे कन पाण चोरन करण जी आचे उठ बकरी केड़ो ज़मानो अची वियो आहे पर ई बकरी लाइ पुराना कसम कई पियनि आचे हिकड़ी गाल त ॿुधा हीअ बकरी हिते पहुती कीअं है यार जमाई आहे मूंखे ख़बर न आहे अचो हाणे रे अखी ॾाढी ख़राब थी कहीं ना को नमूनो बस में थो पुॼे यार को नमूनो कोन कंदा पर हाल तूं मूंखे छॾ पंहिंजो ख़्यालु कजांइ पर मूंखे डपु थो लॻई मूंखे कुट को कंहिं नमूने सां अरे कुझु कोन कंदी हलिया हाणे हलिया अच्छा शरीफ़ हिते बीठो आई बचाई घुर्जन पैसा ॾे त हलूं पैसा वठंदी जेकॾहिं मुंहिंजो ख़त पहुचाए त पैसा न वठंदुमि ख़बर पई मासी खेरा खे त कुट को ॾींदी पर तुंहिंजे करे बर्दाश्त करणो थो पए हेॾे कर ॿुध जेकॾहिं ख़त न पहुचाए सघे त मूंखे वापसि आणे ॾिजांइ तूं बेफ़िक्र रह तूं सिर्फ़ चांहि जो ऑर्डर ॾेई छॾिजांइ केरा अरे वॾे ज़ोर लॻो पियो आहे त जबार वारनि खे शादीअ जी इजाज़त ॾियां पर मां त चवां थी अञा वक़्तु हथनि मां कोन वियो आहे जवाब ॾेई छॾे न इन घर में छोकिरी सूरन में पइजी वेंदी अरे चरी आहे छा मां जबार वारनि खे ज़बान ॾेई चुको आहियां रिश्तो पको थी चुको आहे हाणे फिरण जी ॻाल्हि ई न कर अरे खैरां जे सिर जो ख़ैर हुजे वॾीअ छोकिरीअ जी माइटी पियो करे तॾहिं बि झलियो मां ओ परेल मुड़ी वञ परेल मुड़ी वञ पर तूं न मुड़ी चयो मां त छोकिरी सूरन में अची वेंदी हाणे तूं वञ वञी ॾिस त छोकिरीअ जा हाल न अरे रे ॾुखियो सिखियो मानीअ जो गिरह त मिलेसि थो न अरे पेट त कुतो बि पाले वेंदो आहे पर परेल पंहिंजे वॾीअ छोकिरीअ जी हालत उन कुते खां बि परे आहे अरे ये रुगो माण्हुनि जूं ख़बरूं अथई वॾी छोकर ख़ुशि आहे ख़ुशि धूड़ा थाणो ॿारनि जो अथसि मुड़ुसु कमाइण खां लाचा ॿारड़ा वेचाइणा रुपए आदीअ जे लाइ ॿियनि जे अॻियां वतन था हथ टंगींदा जे हुजनि हा हिते त पछाड़ीअ ॾुखीअ सुखीअ में छोकिरीअ सां हथ त वंडाया हा हे त सव कोह ते परे वेठा आहिनि उन्हनि वटि वञण जो बि ॾचो साल में को हिकु चकर थो पियो मोह नसीब थिए हुन न्याणीअ जूं पिटा असांखे खाई वयूं आहिनि वरी हिन न्याणीअ खे बि मुसीबत में विझ
पोइ त असांखे कफन ऐं क़बर बि नसीब न थिए। ये खुश रहंदी खुश है मुझो रक्त न पियो। हाँ तू मूंखे रुगो इहो ॿुधाए त जब्बार वारनि खे शादीअ जी इजाज़त ॾियां या न? सॼी धूड़ पाए बस तूं पाण फैसला कंदो। अमा महिलाए तो मोट जाए। हाँ मां मां जल्दी ठहंदो अचां थी। छो घर में तव्हां नथी ठही सघी आहे? तूं वटे सॼो ॾींहुं टंगू हणंदो, बाक़ी असां हिते घर में पाबंद वेठी हुजऊं। अड़े को खून बहा में आयूं आहियूं छा? वञो मां वञो, चङी तरह जल्दी मोटी अचिजांइ। हा चङो जो मिली वई छोरा घिटीअ में एतिरो हुजाए तो नथी। छो जाजो न थिया? थोड़ो मां तुंहिंजो आशिक़ आहियां जो माण्हू मूं ते शक कंदा। वॾो को बदमाश आहिनि। ॿुधाए ॻाल्हि छा आहे? ही तुंहिंजो ख़त मिलियो आहे हथी कोबर। पोयां ॾिस के ॾिसे त कोन थो। बाबाड़े मरियासी मुशर ॾिसी वठो। जेकॾहिं पुछई न त चवंजांइ सोपारियूं ॾिनियूं अथमि जंहिंजे लाइ मां तोखे दुकान ते मोकिलियो हुयो। ठीक आहे एतिरो मां बि सियाणो आहियां। चङो चङो सियाणो त हाणे डर हितां। रंदा घर में सुख वेहण बि न ॾींदी आहे। हल वेठो हुज भली पई धूड़ मुंह में पवई। हूअ बि धूड़ तोखे छा कंदी? तंहिंजे करे वेठो हुज। बात तो तूं त साबिरीन अलाह रखई। या मां आहियां साबिरीन पीउ जी धीउ जेका तोसां थी गुज़ारियां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अबा खुश खैर काॾे पवनी अबा? ज़मीन ते पियो वञा, सोचम त तव्हां सां मिलंदो वञा। तो अचो बाक़ी घड़ी वेह हूंदा पोइ हलूं था गॾिजी। अचो अचो हलिया 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 अचो पुटु हलिया। अबा भली आए। चाची ख़ैर हूंदई? अबा अॼु वॾा पेर कया थी, ख़ैर त आहे? चाची तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो हुयो, इन्ही करे आयुसि। हा हा पुटु ॻाल्हि कर। चाचा नाराज़ न थियो त हिकिड़ी ॻाल्हि कयां? पुटु असां छो नाराज़ थींदासीं? चाचा सोनी जो ईअं ॿाहिरि वञणु मूंखे सुठो कोन थो लॻे। सुठो नथो लॻे? छो पुटु का अहिड़ी ॻाल्हि आहे छा? चाचा हींअर घिटीअ में कमदार वारे छोरे अलाए कंहिंजो ख़त ॾिनोसि ऐं ॿाहिरि वञी अलाए। बस अबा बस घणो थियो। खैरां ते सिर ॾे ख़ैर हुजे। शादीअ खां अॻु में ई मुंहिंजे छोकिरीअ ते शक करणु शुरू कयो थी। शादीअ खां पोइ कहिड़ा गुल खिलाईंदे? इन्हे करे त मां इन रिश्ते खां ई इनकारी हुअसि। चाची तूं त नाराज़ थी वई। ॻाल्हि ही अहिड़ी कई अथई अबा। चाची ग़लती जी माफ़ी। हा अबा ताऊ बूथ ते मले वरी पोइ ग़लतीअ जी माफ़ी करे उघी छॾी। सोनी मूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ तोखे चाहियो आहे जेकॾहिं शादी कंदुसि त तोसां ई कंदुसि। तो जेकॾहिं मुंहिंजो साथ न ॾिनो
ऐं कंहिं बेजुकार थियणु पसंदि कयो त तोसां मुंहिंजो इहो वाइदो आहे त मां तोखे तुंहिंजी शादी वारे ॾींहुं हिकु अज़ीम तोहफ़ो ॾींदुसि। उहो तोहफ़ो हूंदो मुंहिंजी जान जो। हेॾां तुंहिंजी ॾिण निकिरंदी ऐं हेॾां मुंहिंजो जनाज़ो। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे, वाइदो आहे, वाइदो आहे, वाइदो आहे। अरे छोरी ये छा है? मासी तूं मां बि चवां छोरी ख़्यालनि में ॿुॾी पई आहे। का त ॻाल्हि ज़रूर आहे। हाणे वञी पढ़ाईंदसि, ख़बर पए त सॼणनि जा कहिड़ा सनिया आहिनि। मासी ख़ुदा जे वास्ते मूंखे रहम कर, छो मूंखे माराइण जे पोयां पई आहीं। जे पंहिंजो ख़ैर घुरी थी न त मूंखे सही सही ॿुधाए, न त मुंहिंजी ख़बर अथई। मासी उन ॾींहुं घिटीअ में अची मिलियो हुयो ऐं मूंखे हीउ ख़त ॾिनई ऐं शायदि जे हथां मूंखे छालिया ॾींदो आहे। मासी मां हिते थांव धोइण ईंदी आहियां, हिते मूंसां वाहे ते मिलण ईंदो आहे। मासी मूंखे चए पियो हाणे तूं मूंसां शादी कर। छोरी अखियूं अणाई हिकु पासे ऐं सेज सजाईंदी वरी ॿिए पासे। ॾिस ईअं न कजांइ, मां तोसां गॾु आहियां न। ऐं पोइ भल बंभोर खे बाहि ऐसे जे पोयां पेर कया थई त ॻाल्हि कर त मां खानू जो को बिलो कया। बाक़ी मां पंहिंजे दोस्त खे जेल में सड़ंदे ॾिसी नथो सघां। मीर खान, छा तोखे मूं ते भरोसो कोन्हे? ॻाल्हि भरोसे जी न आहे रेस। जेकॾहिं मुंहिंजा ॿई भाइर अंदरि हुजनि हा न तोखे मयार न ॾियां। हींअर खानू जो घर अकेलो आहे। माण्हू छा सोचींदा? मीर वाह जी दोस्ती तो निभाए। दोस्त जेल में अथसि ऐं पाण निराड़ ते टोप रखी हुते तो घुमंदो। ॾींहुं ॿ सब्र कर, हिन हाज़िरी ते खानू ॿाहिरि हूंदो। बसि रहिस, इहो कुर्ब कजांइ। हिन हाज़िरीअ ते वकील खे चई इहे केस ख़तम कराईंसि। जे केस ख़तम नथो कराईंसि न त कीअं बि करे ज़मानत ज़रूर कराईंसि। बेफ़िक्र रहो मीर, हिन हाज़िरी ते खानू ॿाहिरि। रेस, खानूअ जे ॿाहिरि अचण जो इंतज़ार आहे। सिर्फ़ खानू ख़ैरनि सां छुट्टी अचे न रेस, पोइ ॾिसजांइ तमाशो। मज़ो त हाणे ईंदो। जे मिठल जे कमदार खे गिचीअ में टोड़ो विझी गॾह ते चाढ़े सॼे ॻोठ में सर्कस न करायां त मुंहिंजो नालो बि मीर खान न आहे। मीर खान ॿुधो आहे त खानू जी बकरी घुमंदी आहे ऐं उन ते तव्हांजो वॾो भॾो हले थो। रेस, तुंहिंजी दुआ खपे। खानूअ जी बकरी मां मोटाए आयुसि। कंहिंखां निकिती? बस जबार वारनि पंहिंजी जान छॾाए बकरी परेले जे घाटे में आया। उन्हनि खे कहिड़ी ख़बर आहे त परेला मोहताज ऐं मीर मोहताज मथां मार नाहे कंदो। इन्हीअ करे जबार वारनि पंहिंजो पलव साफ़ करे छॾियो। माना त चोर जब्बार वारा। हा रईस, जब्बार वारनि जा मिड़ई थोड़ा हथड़ा वधी विया। पहिरियों मुंहिंजी मैं काइण जी कोशिश कयनि, जॾहिं हू तो हार मिलियनि त पोइ वरी खानूअ जी बकरी फॿाइण जी कयनि। ज़मीर अञा मोह नाहे जो गिदड़ खाईंदा शींहं जो शिकार। ॻाल्हि ॿुध जमा, अॼु राति कीअं बि करे हलणो आहे। यार हिकिड़ी ॻाल्हि चवां, तूं नमूनो छोकिरी मां हथ सां माराईंदे यार, तूं मूंखे माराईंदे। कुझु बि थी पए अॼु दीदार करणो आहे, भली गोलियुनि जो मींहुं छो न वसे। तूं मूंखे जेको आहे अधु राति वठी किथां थो हली? अॼु वार आहिनि तुंहिंजा दादल आहे, मूंखे पाणी तूं वठी ॾे हली। अॼु वार न मूं चई छॾियो त तव्हांखे पाणी ॾेई छॾींदा। न तूं हल, अचु अचु। उथ जमा, उथ, टाइम थी वियो।
चरियो छो ही छा अड़ी बाबा इने घर जे घिटी जा माण्हू त छा पर कुता बि जागंदा हूंदा। अरे पहिरीं राति जे पहर में घर वारा घणो ख्याल न आहिनि कंदा, तेसि ताईं दीदार करे मोटींदासीं। उथ।